अड़े हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी करे बछा न ॾाढो ॾुखियो थींदो ॿुधाए छॾियईं। दोस्तो अॼु मूं सिंधी ॿोली जे लहजनि ते कुझु रिसर्च पे कई, सोचियो तव्हां सां डिस्कस कजे। सिंधी ॿोली एॾी त वर्सटाइल आहे जो उन में नोयत जे मुताबिक़ तव्हां उन ॿोली जो लहजो इस्तेमालु करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल जेकर तव्हांखे झेड़ो करिणो आहे त तव्हां उत्तरादी लहजो इस्तेमालु कयो, जंहिंमें लाड़काणो, शिकारपुर, जेकबाबाद, घोटकी इहे डिस्ट्रिक्ट्स अचनि था। उन्हनि जो मख़सूस हिकिड़ो ॻाल्हाइण जो स्टाइल हूंदो आहे जेको झेड़े में तमामु बहितरीनु इफेक्टिव जेको आहे स्टाइल अंदाज़ सां तव्हां अप्लाई करे सघो था। फॉर एग्ज़ाम्पल जीअं असद कुरैशी चवंदो आहे, अड़े ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं मुंहिंजी ॿनी में पेर विधो अथई त ॼङा भञी छॾींदोमांइ। ॿुधई? अच्छा, उनखां पोइ अचे थो विच सिंध जो लहजो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट हैदराबाद, मटियारी, टंडो मोहम्मद ख़ान, टंडो अलायार, इन जे भर पासे में दादू जो हेठियो हिसो, इहो अचनि था। इहो वरी तव्हां राजौरी फ़ैसिले में तमामु सुठे नमूने सां इहो एक्सेंट तव्हां इस्तेमालु करे सघो। जीअं मिसाल तौरु, बाबा मास्तर ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं तोखे असांजे ॻोठ में रहणो आहे त असांजे उसूलनि मुताबिक़ हलणो पवंदो बाबा, न त बाबा पंहिंजो ट्रांसफर कराए वञ। अच्छा, उनखां पोइ अचे थो लाड़ जो लहजो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट कराची खां जेकॾहिं शुरू कयूं पाण, कराची, ठठो, बदीन, थरपारकर, उमरकोट, मीरपुर ख़ास, सांगड़, इहे सभु डिस्ट्रिक्ट्स अचनि था। लाड़ जो लहजो तॾहिं इस्तेमालु कबो आहे जॾहिं तव्हांखे महबूब परचाइणो हुजे। जीअं चइबो आहे त बेली हाणे ईअं न कर, ॾाही थी, आउं तोखे मिंथ थो कयां त मूंसां हाणे नाराज़गी छॾ। ख़बर अथई, जॾहिं तूं मुस्कुराईंदी आहीं त मूंखे ईअं लॻंदो आहे सॼी धरती जा गुल टिड़ी पिया हुजनि, ऐं जॾहिं तूं अखियूं खणी मूं ॾांहुं निहारींदी आहीं न त ईअं लॻंदो आहे समुंड मुंहिंजे अखियुनि जे अॻियां अची वियो हुजे। भाग भरी ख़ैर, इन सां गॾु जेकॾहिं तव्हांखे को स्पेशल एक्सेंट तव्हांजे ज़हन में हुजे जेको तव्हां मूंसां शेयर करणु चाहियो त ज़रूरु शेयर कजो। पंहिंजे मेज़बान आफ्ताब रहमून खे इजाज़त ॾींदा। उमेदु आहे त जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, जेॾां पे तेॾां ख़ैर। थैंक यू।